से इए चवंदा हुआ जेके मुझे मुर्शिद दिल ते सही मातली वारे जे तो जानी आयो जानी थी वई मेहरबानी असा जो जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी जलवे तार अल्लाह हवा सैयद जासीगार गच्ची चवरायो जानी आयो जानी थी वही मेरे बानी जानी आयो जानी थी वही मेरे बानी जानी आ जलवेदार अल्लाह हवा सैयद जासीगार अल्लाह हवा सैयद जासी लाल बन जो मुरकन मोहे लाल बन जो मुरकन मोहे नाजो निहारे दिलू धोए नाज निहारे दिलू धोए वाह मिठी मुस्कार वाह मिठी मुस्कार अल्लाह वाला सैयद जासीगार जानी आयो जानी थी वही मेरे बानी जो जानी आयो जानी थी वही मेरे बानी जानी जलवेदार अल्लाह बाबा सैयद ओ जिब्रील जे जो झूले इंदोरो जिब्रील जे जो झूले इंदोरो चंद्रमने महबूबा इशारो चंद्रमने महबूबा इशारो ओ वाह मिठो मन थार वाह मिठो मन थार अल्लाह वाह सैयद जासीगार अज बुलंद आवाज चो जानी आयो जानी जेको चवे तो नबी असा जो जानी सोच गजी चोरा जानी आयो जानी थी वही मेरे बानी जानी जलवेदार अल्लाह वाह सैयद जासीगार दिल साईं थिया वक्त भलेरा अज पालारुन जा थिया वक्त भलेरा धोवण आयो मुहड़ा मेरा धोवण आयो मुहड़ा मेरा खुशियुन थी व्या करार ओ खुशियुन थी व्या करार अल्लाह बाबा सैयद जासीगार जानी आयो जानी थी वही मेरे बानी जानी आयो जानी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल ठरिया तो जो सुभान अल्लाह हजरत अमर तो फरमाए मदीने जो ताजदार फज्र नमाज पढ़ी मिंबर ते बैठा ऐ खतबना महबूबन तकरीर फरमाई हत्ता हदरत ज़ुहरो जो ज़ुहर नमाज थी वई ज़ुहर नमाज ताई मदीने जो ताजदार तकरीर फरमाईंदो रहो सुभान अल्लाह चलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ए मुके हिकड़ो कलाक पूरो थियो पूरो कलाक जो 5 मिनट या वधीक कलाक थियण में मुजो साह निकली वा तकरीर में सुभान अल्लाह असा जो यो हाल फज्र पढ़ी जो वेठा ज़ुहर थी वई महबूब तकरीर पे कई फनज़ल फसल्ला लथा मिंबर ता लही ज़ुहर नमाज पढ़ायन सुम सइदल मिंबर वरी मिंबर ते चढ़या वरी तकरीर शुरू कई अथन सुभान अल्लाह वरी खिताब हलियो ता जो असर नमाज थी वई टिपरी नमाज ताई तकरीर कंदा रहा वखतबना इस तानी जो टिपरी नमाज ताई तकरीर कन वरी असर नमाज पढ़ायन वरी मिंबर ते चढ़या वरी तकरीर कन हत्ता गरबत शम्स ता जो सिज लही सुभान अल्लाह वाह नबी जी इल्म ता कुर्बान वने सुभान अल्लाह मां हिकड़े मौजूद ते तो हला
त मुंहिंजो इल्मु हूंदो त कलाक 2 कलाक वध में वध उन मौजूद ते इल्मु ख़त्म थियो त तकरीर ख़त्म। मदीने जे ताजदार जो इल्मु ॾिसो, सुबुह खां तकरीर करण पिया आहिनि त मग़रिब थी वई, सिज लही वियो, नबी जो इल्मु खुटो नाहे। सुभान अल्लाह। अमर भला छा सेखारियो नबी सोने, छा ॿुधायो एॾी वॾी डिघी तकरीर में? चए थो अख़बरना बिमा कान व बिमा हुआ काइनुन, जेको थी चुको उहो बि ॿुधायुनि, जेको न थियो आहे, जेको थियण वारो आहे, जेको क़यामत ताईं थींदो। इन सॼे ॾींहं जी तकरीर में कुल काइनात जो इल्मु असांखे ॾेई छॾियो हुयनि। चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारे साईं के अल्लाह एड़ो पावर ॾिनो जो जेको थियो सो बि ॿुधाइनि, जेको न थियो आहे, थियण वारो आहे, ईंदड़ ज़माने में थींदो, नबी के इहा बि ख़बर हुई। पोइ तव्हांजे लाइ इस्तिग़फ़ार कंदो आहियां, तव्हांजे लाइ माफ़ी वठंदो आहियां। पुट जे महबूब ॾुखारा थियनि तुंहिंजे करे, मदीने वारे खे ग़म पहुचे त तूं कहिड़ो सुख लहंदे दुनिया में? जवाब ॾे मूंखे। अमल कबो, नेक साले थिबो, मदीने वारे साईं खे राज़ी कबो। कहिड़ा कहिड़ा राज़ी कंदा हथ त मथे खणो मां ॾिसां। खुदा जी इज़्ज़त जो कसम आहे, मदीने वारे जी गुलामी या गुलामी नाहे, ॿिन्ही जहाननि जी बादशाही आहे। अल्लाह शाल असांखे अमल जी तौफीक अता फरमाए, रब मदीने वारे जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। वमा अलैना इल्लल बला। अल्लाहुम्मा या रब्बी बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना। अल्लाह सिफ़ सिधी कयो त हिते निमाज़ सिफ़ो सिधियूं कयो। अल्लाह सेहत ॾे। हुज़ूर क़िबला नमाज़ पढ़ाईंदा, तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे सिफ़ो सिधियूं कयो, सिफ़ूं बिल्कुलु सिधियूं कयो। हुज़ूर क़िबला नमाज़ पढ़ाईंदा। क़िबलो कहिड़े पासे आहे ॿुधा त उन हिसाब सां सिफ़ ठाहिनि। मुसलो विछायो, मुसलो विछायो।